अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अली हसन चढ़र आहियां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल अली हसन चढ़र फैंस। तो दोस्तों अॼु ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में एक तमामु वॾी ख़ुशख़बरी ॾियण वारो आहियां। अव्हांखे इंतज़ारु हुयो ड्रामा सीरियल दौलाब करे हलंदो, तो उन बारे में तमामु वॾी ख़ुशख़बरी ॾियण आयो आहियां। ऐं जल्लाद फिल्म जेका मुंहिंजी डायरेक्शन ऐं जंहिंजो राइटर आऊं आहियां, ही जेका आहे जल्द रिकॉर्ड थियण वारी आहे। उन बारे में ॿुधाईंदासीं। ड्रामा सीरियल हवेली जे बारे में ॿुधाईंदासीं। उन खां पहिरियां मुंहिंजो ही चैनल सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों ड्रामा सीरियल हवेली जेको आहे तमामु ज़बरदस्त हले पियो ऐं हुन जो ॿियों स्पेल टियों स्पेल जेको आहे उहो मुकमल थी हाणे उहो ड्रामो हलणु शुरू थी वियो आहे ज़बरदस्त नमूने सां। अवां आज़म मेंगल ऐं असद कुरैशी जंहिंजा अवां परस्तार आहियो, ॾिसो पिया त केॾी ज़बरदस्त महिनत कई आहे हिन ड्रामे ते। ऐं हीउ ड्रामो जेको आहे घणे अरसे खां पोइ जीअं असां PTV ते घर वेही ॾिसण जहिड़ा ड्रामा ॾिसंदा हुआसीं, ही घणे अरसे खां पोइ अहिड़ो ड्रामो मंज़ूर दानिश साहब जेको हिन जो डायरेक्टर आहे हू ॾिनो आहे। छो त मंज़ूर दानिश साहब ख़ुदि जेको आहे उहो पाण PTV जो एक्टर रहियो आहे ऐं डायरेक्टर रहियो आहे। हुन जी डायरेक्शन में तमामु ज़बरदस्त ड्रामा हरियाणी ड्रामो मां ॾिठो त केॾो मक़बूल हुयो। हुन में हिन जो कैरेक्टर हुयो उहो तमामु ज़बरदस्त हुयो। ऐं हिन वक़्तु ड्रामो सीरियल हवेली जेको आहे अव्हांखे ॾिनो अथसि। ड्रामो सीरियल हवेली शहर वारा तमामु घणो हिन खे पसंदि कनि पिया, छो त ॿाहिरां वारा अव्हांखे ख़बर आहे त हथियार कल्चर खे पसंदि कंदा आहिनि, त पर शहर में ही तमामु घणो ॾिठो वञे थो ऐं ज़बरदस्त नमूने सां ही ड्रामो एॾो मक़बूल वियो आहे जो डायरेक्टर हिन ते वॾी महिनत करे पियो ऐं हिन जो चोथों स्पेल बि जल्द रिकॉर्ड थियण वञे पियो। अव्हांजो इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि ऐं चोथों स्पेल हिन जो रिकॉर्ड थींदो ऐं हीउ ड्रामो वॾो मक़बूल वञे पियो। ॾिसूं था केसि ताईं हले थो। ऐं मुंहिंजी जेका फिल्म आहे जल्लाद उहा बि तमामु जल्द रिकॉर्ड थियण वञे पई ऐं मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु पासे दौलाब ड्रामो हलंदो, ॿिए पासे जेका आहे ही मुंहिंजी फिल्म जल्लाद हुनजी रिकॉर्डिंग हलंदी। तमामु ज़बरदस्त हिन में एक्टर खयां विया आहिनि। काज़ी अयाज़ कलवाड़ आहे, अशफाक आहे, मां पाण अचां थो कयूम आहे ऐं तमामु ज़बरदस्त हिकु एक्टर खणी अचां पियो। ॿ एक्टर एॾा ज़बरदस्त आहिनि, शाकिर एजाज़ ऐं बिलाल ऐं उन खां पोइ साइद ऐं तव्हां जेका मुंहिंजी पूरी टीम आहे, मीर आहे कलवड़, हुन खां पोइ कयूम आहे। ही जेके मुंहिंजे टीम जा हिसा आहिनि ही तमामु ज़बरदस्त एक्टर आहिनि। उन खां अलावा अनिला नाज़ हिन में पंहिंजे अदाकारी जा जौहर ॾेखारींदी, तमामु ज़बरदस्त ऐं तमामु जल्द हिन जी रिकॉर्डिंग करणु वञूं पिया तमामु बहितरीनु लोकेशननि ते। जंहिं बि दोस्त खे अगरि कमु करिणो आहे मूं सां गॾु मुंहिंजी टीम में अचणु चाहे थो त मोस्ट वेलकम भलीकार। ऐं हाणे हलंदासीं उन ड्रामे ॾांहुं जंहिंजो अव्हांखे तमामु घणो इंतज़ारु आहे, जंहिंजा 2 स्पेल कंप्लीट थी चुका आहिनि। 2 स्पेल जेके आहिनि उहे मुकमल थी विया आहिनि, जंहिंजो प्रोमो अॼु इंशाल्लाह अची वेंदो, न त सुभाणे ॿिए ॾींहं ताईं हिन जो प्रोमो ऑन एयर कयो वेंदो। उहो ड्रामो आहे दौलाब ड्रामे जंहिंजे अव्हांखे तमामु घणो इंतज़ारु हुयो। डायरेक्टर साहब हुनजी तारीख़ ॾेई छॾी आहे। उहा कहिड़ी तारीख़ आहे? उहा तारीख़ आहे 21 ही सूमर छॾे अॻे सूमर ते। अव्हांजे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। ज़हर ज़िंदगी खां पोइ हिकु तमामु वॾो मेगा सीरियल जंहिंमें तमामु ज़बरदस्त नमूने कमु थियल आहे। हिन जी कहाणी जेका आहे उहा ॾिसंदो, जंहिंमें आऊं आहियां अकबर जे करेक्टर में आहियां। हुन में ॿिया जेके करेक्टर आहिनि आज़म मेंगल ऐं खूनी माण्हू, उनखां अलावा ॿिया जेके ज़बरदस्त एक्टर आहिनि उहे ॾिसंदो। ख़ुदि डायरेक्टर हिन में तमामु ज़बरदस्त रोल करे रहियो आहे। यासीन बोज़दार आहे, अव्हांजे
ज़हर ज़िंदगी जा पंहिंजो इरफान शेख जंहिंखे अवां पहिरें ॾिठो तकरार में, हू बि हिन ड्रामे में पंहिंजे जौहर ॾेखारे पियो। ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि ऐं साईं निसार शाह जी छा ॻाल्हि कजे, त हुनजो तमामु ज़बरदस्त करेक्टर आहे। जावेद अबड़ो हिकु तमामु दिलचस्प करेक्टर में अचे पियो। जावेद अबड़ो त अव्हांखे ख़बर आहे हुनजी जेका अदाकारी आहे वॾी ज़बरदस्त आहे। ऐं उस्ताद उमैद अली किलवाड़, उस्ताद उमैद अली किलवाड़ हिन ड्रामे में ज़बरदस्त नमूने हुनजी एंट्री आहे। वाह जो एंट्री आहे, अव्हां ॾिसंदव त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त उस्ताद उमैद अली जी जेका एंट्री आहे केॾी ज़बरदस्त आहे। ऐं हीउ ड्रामो हलणु वञे पियो 21 तारीख़ सूमर जे ॾींहुं ऐं हलंदो सूमर, अंगारा, अरबा, ख़मीस, जुमा ताईं। ऐं हिन ड्रामे जी जेका लोकेशन आहे तमामु ज़बरदस्त आहे ऐं अव्हांजे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि। बसि चंद ॾींहंनि जी ॻाल्हि आहे ऐं हिन ड्रामे खे हलायो वेंदो। ऐं इन्हनि ॾींहंनि में मुंहिंजी फिल्म जेका जलाद आहे उनजी रिकॉर्डिंग बि हलंदी ऐं तमामु जल्द अव्हांखे ॾिसण लाइ मिलंदी मुंहिंजी फिल्म जेका आहे जलाद हिन चैनल ते। उनखां पोइ हिकिड़ो ॿियो ऐलान बि कंदो वञा त वेलकम टू मीरपुर माथेलो अव्हांजे अली हसन चड्डड़ फैंस जे लाइ ठाही वेंदी हिकु तमामु ज़बरदस्त नमूने। ऐं हीअ बि फिल्म सुठी हले पई, पर जेका वेलकम टू मीरपुर माथेलो ऐं मुंहिंजो प्रोजेक्ट हूंदो उहो तमामु ज़बरदस्त हूंदो, उनजो बि अव्हांखे इंतज़ारु हूंदो। पर हिन वक़्तु ड्रामा सीरियल दौलाब जेको आहे उहो अव्हांजे लाइ ऑन एयर कयो पियो वञे सिंध टीवी ते ऐं तमामु जल्द। तो हिन ते पंहिंजे अली हसन चड्डड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त मूंखे ॾियो अॻी वीडियो ताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।